ओम शांत। हिकु भेरो टीचर सभिनी ॿारनि खे हॉल में इकठो करे ऐं हर एक खे हिकु हिकु गुब्बारो ॾिनो ऐं चयो त इन में तव्हां पंहिंजो पंहिंजो नालो लिखो ऐं हुन गुब्बारा सभु हॉल में पखेरे छॾिया ऐं चयो हाणे 10 मिंटनि में तव्हां पंहिंजे पंहिंजे नाले जो गुब्बारो ॻोल्हियो। खेल शुरू थियो। हॉल में हलचल धक्का मुक्की, पर थोरनि ॿारनि खे ई पंहिंजो नाले जो गुब्बारो मिलियो। पोइ टीचर चयो हिकु वरी ॾिसूं था, वरी असां रांदि करियूं था, पर हा हाणे जेको गुब्बारो जंहिंखे मिले, जंहिंजे बि नाले जो मिले सो खणी करे उन खे ई ॾियूं। कमाल, सिर्फ़ु 7 मिंटनि में सभु ॿारनि पंहिंजे पंहिंजे नाले जा गुब्बारा हासिल कया। दोस्तो, इहो ई हाल ज़िंदगीअ जो आहे। अगरि असीं सिर्फ़ु पंहिंजी ख़ुशीअ पुठियां भॼूं था ऐं ज़िंदगी मुश्किल थी वञे, पर जॾहिं असां ॿियनि खे मदद करे त पंहिंजी ख़ुशी ख़ुदि वापसि वठी आई। ओम शांति शांति शांति। जय झूलेलाल।